नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त वफाक हुकूमत पारां अवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो आहे। अवाम सख़्त परेशान। हिकु त लॉकडाउन सबबि बेरोज़गार, ॿियो वरी पेट्रोल जा अघ वधाए छॾिया आहिनि, जंहिं सबबि महांगाई में इज़ाफ़ो थींदो। कपरो जे शहरनि वफ़ाक़ी हुकूमत सां मुतालबो कयो त पेट्रोल सस्तो कयो वञे, लॉकडाउन में अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। 25 महांगो थी वियो, गरीब आवाम लाइ कोई फ़ाइदो कोन्हे। पेट्रोल महांगो थी वियो आहे, यकदमि 25 चढ़ी वियो, 3-4 रुपया चढ़णु खपे ऐं गरीब आवाम लाइ कोई फ़ाइदो कोन्हे। सब इहो त पेट्रोल घटि कयो वञे, कुझु गरीब आवाम लाइ कुझु सस्ताई कई वञे। पेट्रोल महांगो थियण त मतिलबु हिकिड़ो सभिनी खे झटको हूंदो आहे, ख़ासि करके कारनि में, छो त हलणो आहे त बिल्कुलु भराइणो आहे पेट्रोल। पर छा आहे त ओचितो जॾहिं वधे थो तॾहिं उन वक़्तु जेको तकलीफ़ थिए थी आवाम खे, जीअं चवनि त 12 बजे खां पोइ जेको आहे पेट्रोल महांगो थी वेंदो, त 12 खां पहिरीं 2-2 कलाक पहिरियां ई जेको आहे सॼनि पंपनि ते पेट्रोल वग़ैरह जेको उनजी फ्राहमी बंदि थी वेंदी आहे। त मतिलबु कंहिंखे एमरजेंसी हुजे या कोई बि मसइलो हुजे त मतिलबु इहो पंपनि वारा बि जेकॾहिं पंहिंजी ईअं कंदा आहिनि मनमानी, त पोइ उनजो वॾो नुक़सानु आहे सॼी आवाम खे। इंतिज़ाम खे इहो ई थींदी त रिलीफ सभिनी खे ॾिनो वञे, छो त इहे ज़रूरत जो जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, अगरि इहे ई शयूं महांगियूं कयूं वेंदियूं त पोइ आवाम खे रिलीफ कहिड़ो मिलंदो। छा करूं, वञे गवर्नमेंट वारनि जी मर्ज़ी ऐं बम किरायो त हाणे मर्ज़ी आहे मालिक, पाण छा था करे सघूं। हिकिड़ा सिंध हुकूमत बि पाकिस्तान हुकूमत मर्ज़ी आहे मालिकनि, कहिड़ी अपील करूं। पैसा त वापसि वठो, मर्ज़ी आहे मालिकनि। ॾाढो ज़ुल्म थियो आहे, ग़रीब तबिको आहे उहो त उहे ज़ीरो थी वियो आहे। जेके असीं मीडियम तबिके जा माण्हू आहियूं, विचोले दर्जे जा, उहे परेशान आहियूं। ग़रीब त उहे जेको मिसकीन आहे उहो त अटे में ई परेशान आहे। ऐं उन खां पोइ लॉकडाउन वारो सिलसिलो आहे, बसि इहो आहे। हाणे माण्हू ख़ुदिकुशि हिननि ते एॾा ई राग़िल थींदा, का बि कमाई जो त को ज़रियो न आहे बचियो। असां उन जे करे गवर्नमेंट खे चवंदासूं त हीअ सरासर नाइंसाफ़ी आहे। यकदमि 25 रुपया चाढ़णु त इहो त माना कंहिं ग़रीब सां ज़ुल्म करणु आहे। जेको बाइक ते या रक्शे वारो कमाईंदो आहे 500-700, उहो त पेट्रोल में ॾींदो, पंहिंजो घर कीअं हलंदो। इन जे लाइ असां अपील था करियूं त वज़ीर आज़म खे, आर्मी चीफ खे त खुदारा रहम करियो। वो एकदम ही थोड़ा बढ़ाते तो बेहतर था। एक साथ ही 25 रुपये बढ़ाना है, आवाम पे एकदम महंगाई का बोझ आएगा इसके ऊपर, और कुछ भी नहीं है। इसमें गरीब आवाम पिसे जाएगी और कुछ भी नहीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।